जागंदी रहे जोत झूलन जी सदाई। जागंदी रहे जोत झूलन जी सदाई। जागंदी रहे जोत झूलन जी सदाई। जागंदी रहे जोत झूलन जी। जय झूलेलाल। हर साल जी भांति हिन साल बि 12 ऐं 13 अप्रैल वैसाखी जो मेलो जीअं हर साल असां सभई सिंधी भाउर भेनर मिली करे कढंदा आहियूं, हिन भेरे बि असां सभु तव्हां सां गॾु मिली करे ऐं हरिद्वार हली करे 12-13 अप्रैल जो वैसाखी जो मेलो कढंदासीं। जीअं धूमधाम सां मेले में बैंडियूं, शहनाई, झांकियूं सभु हूंदियूं आहिनि, तीअं हिन साल बि हूंदियूं। हथ जोड़े निमाणी गुज़ारिश आहे कि तव्हां इन मेले ते ज़रूरु अचे हरिद्वार वारनि खे ॿुधायो कि असां दिल्लीअ में अची करे हिते वैसाखी जो मेलो कयूं था ऐं असां पाण में केतिरी एकता आहे कि असां सभु उतां अची करे हिते मेलो कयूं था। ऐं हरिद्वार वारनि खे मां हथ जोड़े वेनिती कयां थो कि उहे बि असां सां अची ज़रूरु मिलनि। हीउ 12 तारीख़ मेलो जेको आहे असां बिरला घाट ते वञी करे विसर्जित कंदा आहियूं ऐं 13 अप्रैल राम भावना सेवा सदन खां मेलो कढी करे सड़क तो हली करे बक़ायदा हर की पौड़ी 13 तारीख़ पहुचंदासीं ऐं उते जोत विसर्जन कंदासीं। 12 ऐं 13 अप्रैल तव्हां अचो ऐं जंहिंखे वञिणो आहे उहो ॿुधाए, उन्हनि जो उते रहण जो ऐं भंडार जो सभु प्रोग्राम सभु बंदोबस्त असां कंदासीं ऐं उते अची करे लाल जी स्तुति करणी आहे ऐं गंगा मैया जो दर्शन करिणो आहे, गंगा मैया जी डुबकी लॻाइणी आहे। 12 ऐं 13 अप्रैल बिल्कुलु न भुलिजो त तव्हां अचिजो उते, असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं ऐं तव्हांजे रहण ऐं खाइण जो सभु बंदोबस्तु असां पाण कंदासीं। जय झूलेलाल।